कंदकोट में धरती धणी तहरीक पारां चेयरमैन कादिर चाडियो जी नाजायज़ गिरफ़्तारी ऐं सिंधु दरिया में गैर कानूनी 6 केनाल अॾण जे ख़िलाफ़ घंटाघर खां रैली कढी शहर जे मुख़्तलिफ़ चौक चौराहनि खां थींदी प्रेस क्लब अॻियां पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे में शरीक अॻवान ज़िलई सदर हबीबुल्ला सिंधी, मलक बरकत अली, शौकत अली मरी, नादिर अली मीराणी, आसिफ अली मोहम्मदाणी, गुलाम मुर्तज़ा उगाही ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 6 अप्रैल ते धरती धणी तहरीक जे चेयरमैन कादिर चाडियो सिंधु दरिया मां निकिरंदड़ 6 केनालनि ख़िलाफ़ दादू में एहतिजाज रिकॉर्ड कराइण लाइ वञी रहियो हो त रस्ते में दादू पुलिस खेसि गिरफ़्तार कयो, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो था करियूं त जल्द खां जल्द चेयरमैन कादिर चाडियो खे आज़ाद कयो वञे ऐं कब्ज़ा माफ़िया जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हिननि वधीक चयो आहे त सिंधु दरिया मां 6 केनाल अॾण कोन ॾींदासीं। पीपी हुकूमत पंहिंजे कयल फ़ैसिलो वापसि वठे। जेकॾहिं केनाल ठहंदा त सिर्फ़ पाणी न वहंदो, रत जूं नदियूं वहंदियूं। असां पंहिंजा ॿार बच्चा सिंधु दरिया मथां कुर्बान कंदासीं, पर सिंधु दरिया ते पाणी ते धाड़ो हणण कोन ॾींदासीं। असां हुकूमत खे ॿुधाइण था चाहियूं त जेकॾहिं तव्हां पंहिंजो कयल फ़ैसिलो वापसि न वरितो त असां ख़ामोश न वेहंदासीं। La